हर कंहिं ते अंधो भरोसो न करियो, जेको एहसान न सुञाणे उन खां परे रहण बहितर आहे। दोस्तों, अॼु जी कहाणी आहे हिक नांग ऐं हिक किसान जी। हिक ॻोठ में हिक ग़रीब पर महिरबान किसान रहंदो हो। हू दिलि जो ॾाढो सचो हूंदो हो। हू रोज़ानो पंहिंजी ॿनीअ में कमु कंदो हो, सादी ज़िंदगी गुज़ारींदो हो। हिक ॾींहुं सियारे जी सख़्त थधि में जॾहिं हू पंहिंजी ॿनीअ ॾांहुं वञी रहियो हो त हिन खे रस्ते में हिकु नांग नज़र आयो। उहो नांग थधि सबबि बेहोश थी वियो हो ऐं बिल्कुलु हरकत न करे रहियो हो। किसान खे उन ते राम अची वियो। हिन सोचियो, जेकॾहिं मां हिन खे हिते छॾे ॾियां त उहो मरी वेंदो। तंहिं करे हिन नांग खे एहतियात सां खयूं ऐं पंहिंजे कपिड़नि में विझी घर वठी आयो। घर पहुची हिन नांग खे बाहि भरिसां रखियो त जीअं उहो गरम थी सघे। कुझु वक़्त खां पोइ नांग आहिस्ते आहिस्ते होश में आयो। जीअं ई उन खे ताक़त मिली, उहो ओचितो फन कढी किसान ॾांहुं ॾिसणु लॻो, यानी कि ॾंगण जी कोशिशि कयईं। किसान हैरान थी वियो। हिन चयो, मूं तुंहिंजी जान बचाई आहे, तूं मूंखे छो ॾंगण थो चाहीं? नांग थधे आवाज़ में चयो, उहो मुंहिंजी फितरत आहे। मां नांग आहियां ऐं ॾंगण मुंहिंजो कमु आहे। किसान डिॼी वियो, पर हिन चयो, इहो इंसाफ़ न आहे। अचु त कंहिं खां पुछूं था छा इहो सही आहे या ग़लति। ॿई रस्ते ते निकिरी पिया। सभ खां पहिरियां हिननि हिकु पोड़े वण खां पुछो। वण चयो, माण्हू मूंखां छांव वठनि था, पर पोइ बि मूंखे काटे छॾनि था। दुनिया में अहसास जो को क़दुरु न आहे। पोइ हिननि हिकु पोड़ी गऊं खां पुछो। गऊं चयो, मां सॼी ज़िंदगी खीर ॾियां थी, पर जॾहिं पोड़ी थी वञा थी त माण्हू मूंखे छॾे ॾियनि था। तंहिं करे नांग सही थो चवे। हाणे किसान मायूस थी वियो। खेसि लॻो त हाणे हिन जी जान न बचंदी। एतिरे में हिकु चालाक लोमड़ी उते आई। हिन पुछो, छा मामिलो आहे? किसान हिन खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। लोमड़ी चयो, मां सम्झी नथी सघां। नांग एतिरो वॾो आहे, इहो कीअं बेहोश पियो हो? नांग चयो, मां वाक़ई थधि सबबि बेहोश थी वियो हुयुसि। लोमड़ी चयो, न, मां न मञींदमि। तूं वरी साॻी हालत में मूंखे ॾेखार त मां यकीन करियां। छो त लोमड़ी चालाक हुई, थोरो उन सां खेॾे पई, पर उन खे थोरो ध्यानु बि न हुयो त छा लोमड़ी मूंखे बेवकूफ़ कंदी। लोमड़ी चयो, मां नथी मञां, वरी साॻी हालत में ॾेखार त मां यकीन करियां। नांग वरी साॻी तरह लेटी वियो जीअं अॻे हो। जीअं ई उहो बेहोश थियण जो ड्रामो करणु लॻो, लोमड़ी फ़ौरन किसान खे चयो, जल्दी हिन खे हिकु थेले में विझ। किसान फ़ौरन नांग खे हिकु थेले में विधो, उन खे मज़बूतीअ सां ॿधी छॾियो। लोमड़ी मुस्कुराईंदे चयो, हाणे हिन खे वापसि थधि में फिटो कर, छो त जेको एहसान न सुञाणे उहो रहम जो हक़दार न आहे। किसान लोमड़ी जो शुक्र अदा कयो ऐं नांग खे परे फिटो करे छॾियो। दोस्तों, हिन कहाणी में असांखे सबक़ु मिलंदो आहे, हर कंहिं ते अंधो भरोसो न करियो। दोस्तों, हिन कहाणी में असांखे इहो सबक़ु मिलंदो आहे त हर कंहिं ते अंधो भरोसो न करियो, जेको एहसान न सुञाणे उन खां परे रहणु बहितर आहे। दोस्तों, अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हांखे अहिड़ियूं ई मज़ेदार कहाणियूं हिन चैनल ते मिलंदियूं रहंदियूं। वरी मिलंदासीं नई कहाणी सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।